अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त नजीब शर। अॼु तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां बिज़नेस सां ऐं तालीम सां मुंसलिक हिकु मज़ेदार कहाणी। दोस्तों, हिकु क्लास में स्टूडेंट्स हूंदा हुआ। कुझु स्टूडेंट्स तमामु ज़हीन ऐं पंहिंजे कम सां सचा ऐं तमामु सुठी महिनत ऐं क़ाबिलियत रखंदड़ हुआ। कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हुआ जेके एवरेज स्टूडेंट्स हुआ, विच थरा हुआ। उन सां गॾोगॾु कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हुआ जेके पंहिंजे कम सां घटि सचा हूंदा हुआ ऐं तालीम में घटि महारत हासिलु हुयनि। सो दोस्तों, वक़्तु गुज़रंदो वियो। जेके इंटेलिजेंट हुआ, जेके तालीम में क़ाबिलियत रखंदड़ हुआ, जेके सुठा मार्क्स सां पास थी आया हुआ, उहे जल्दीअ में जॉब्स में लॻी विया। दोस्तों, जेके मिडिल क्लास जा या विच थरा चऊं, एवरेज स्टूडेंट्स चऊं, सो उन्हनि करंट अफेयर, सियासत, सोशल वर्किंग ऐं सहाफ़त में उन्हनि हिसो वरितो। अॻिते हली छा थियो दोस्तों, जेके सहाफ़त सियासत में हुया उहे एतिरी तरक़ी करे विया ऐं सियासत जो इन्फ्लुएंस एतिरो पंहिंजो तरह में वठी विया जो नौकरियुनि वारनि ते डायरेक्ट इन्फ्लुएंस करणु शुरू कयो। तव्हांखे ख़बर हूंदी, जीअं सहाफ़ी वग़ैरह ॿियो टियों ब्लैकमेलिंग कनि था, कुझु न बि कनि था। सो दोस्तों, अहिड़े नमूने सां उन्हनि जो धंधेदारीअ सां लॻी विया ऐं बचा आख़िरी। उन्हनि खे न एतिरी इंटेलिजेंट हुया, न को उन्हनि खे इन्हनि बारे में एतिरी का ख़ासि ॼाण हुई, न उहे पंहिंजे नौकरियुनि हासिलु करण में कामयाबु थिया। उन्हनि दोस्तों छा कयो, नंढा वॾा कारोबार शुरू कया पेट गुज़र लाइ। अॻिते हली उहे ई पेट गुज़र करण वारा जॾहिं उन्हनि जा कामयाबु वापार थिया, उहे एतिरा वापार कामयाबु थिया जो हू पैसनि जे ज़रिए मीडिया खे बि ख़रीद करे सघनि पिया ऐं उन मीडिया ट्रायल जे ज़रिए सियासतदाननि खे बि ख़रीद करे सघनि पिया। माना पहिरियां मीडिया ख़रीद करे ऐं पोइ सियासतदाननि ते उहे असर रसूख़ रखनि पिया। सो दोस्तों, अहिड़े नमूने सां जेका असांजी 3 नंबर कैटेगरी हुई, जेका क्लास जी कायल हुई, उहे सियासतदाननि जे मथां हावी थिया ऐं सियासतदान जेका एवरेज स्टूडेंट्स हुआ उहे A1 ग्रेड वारनि जे मथां इन्फ्लुएंस थिया। सो दोस्तों, इहो आहे हिकिड़ो असांजो निज़ाम। तव्हांखे इन जा बहितरीनु मिसाल इहे आहिनि। तव्हां ॾिसो मलक रियाज़, ॾिसो असांजी सियासत ते केॾो इन्फ्लुएंस करे थो। अगरि तव्हां अंबानी ग्रुप ॾिसो इंडिया में, ॾिसो त उहे केतिरा सियासत ते असर रसूख़ रखनि था ऐं उन्हनि लाइ चयो वञे थो त इहे पॉलिसी मेकर आहिनि, जंहिंखे चाहिनि जंहिंखे न चाहिनि, जंहिंखे चाहिनि खटाइनि, जंहिंखे चाहिनि उन्हनि खे हाराइनि। सो दोस्तों, इहा आहे वापार जी नंढड़ी कहाणी ऐं अहमियत, ऐं मां सम्झां थो इहा आहे हर क्लास जी कहाणी।